बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल की मोहब्बत सा आका इनामदार मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से दुरूद शरीफ जो नजरानो पेश कियो। आवाज गुंजन घुरनी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। फिक्र दुनिया करके देखा, फिक्र आखिरत करके देखो, छोड़कर अब जिक्र सारे जिक्र मौला करके देख। कौन किसके काम आया, कौन किसका है बना, सबको अपना करके देखा, रब को अपना करके देख। बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे, हम उठाते जाएंगे। मुझे मोहतरम साथियों, जैसा इन किरोड़नि जी आबादी जे शहर में हिन जगह जी छत जे मथां पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया। दुआ है अल्लाह ताला शय असांजी ऐं अव्हां जी हिन हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अब जेके साथी आया हो मोहब्बत सां आया हो या तव्हांखे कंहिं ज़ोरी आंदो जे मोहब्बत सां आया हो ऐं दिल में ख़ास रज़ा इहा है अल्लाह राज़ी थिए त हिन जलसे जो मेहमान को ॿियो कोन्हे। हिन जलसे जो मेहमान ही कुरान। अब केरा मेहमान
ऐं न क़ुरान जी ज़ियारत करने में भी वॾो सवाब जेतिरो क़ुरान जे वेझो थींदो रब जी रहमत तव्हांजे ओतिरो वेझो थींदो इनजे करे साथी कुछ वेझा वेझा थी करे अचो छो जो तव्हां वेझा थींदो त मूंखे ॻाल्हाइण में बि मज़ो ईंदो सम्झाइण में बि मज़ो ईंदो ऐं अव्हां खे ॻाल्हि सम्झ में बि ईंदी अञा वेझा थियो क़ुरान जे वेझा थियो मुंहिंजे वेझा न थियो पर हिन क़ुरान जे वेझा थियो जी रब जी रहमत तव्हांजे वेझो थियो हिननि महफ़िलनि जे अंदर बाबरकत महफ़िलनि जे अंदर अल्लाह जा मलाइक भी शरीक थींदा अबा के शरीक थींदा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आसमान में कुछ मलाइक जमीन ते लही अचनि था ऐं उन्हनि इंसाननि खे ॻोल्हिनि था जेके इंसान रब जे ज़िक्र में मशगूल हूंदा आहिनि उन्हनि महफ़िलनि खे ॻोल्हिनि था जेके महफ़िल में रब जो ज़िक्र कयो वेंदो आहे रब जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उन्हनि महफ़िलनि में गॾिजी करे उहे बि रब जो क़ुरान ॿुधनि था उहे बि रब जे ज़िक्र में मशगूल थी वञनि था जॾहिं उहे महफ़िलूं ख़तम थी वञनि थियूं उहे मलाइक आसमान जे तरफ़ वञनि था पिया रब्बुल आलमीन पुछा थो करे ओ मलाइको ॿुधायो त सही भला काॾे विया हुयो मलाइक कंदा अल्लाह दुनिया जे अंदरि वियासीं उन्हनि इंसाननि खे ॻोल्हियोसीं जेके इंसान तोखे यादि करनि पिया जंहिंजी ज़बाननि ते रब तुंहिंजो क़ुरान हो जंहिंजी ज़बाननि ते अल्लाह तुंहिंजी तारीफ़ हुई कॾहिं चवनि पिया सुभान अल्लाह कॾहिं चवनि पिया माशा अल्लाह कॾहिं चवनि पिया अल्लाहु अकबर रब उन्हनि जी ज़बाननि ते तुंहिंजी तारीफ़ रब केॾी महिल रब जो क़ुरान खोले खोले रब क़ुरान जी तिलावत करनि पिया चवनि पिया सब्बह ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم الله तुंहिंजी आसमान में हमदो सना बयान कई वेंदी आहे रब तुंहिंजी ज़मीन में हमदो सना बयान कई वेंदी आहे लहू मुल्कु समावाति वल अर्द युहयी व युमीतु व हुवा अला रब आसमान में तुझी बादशाही रब ज़मीन में तुझी बादशाही रब आसमान में तुझो हुक्म हलंदो आहे रब ज़मीन में तुझो हुक्म हलंदो आहे रब तुझी मर्ज़ी आहे जेके हयाती में रब तुझी मर्ज़ी आहे जेके मौत में अगर मां जे पेट में ॿार पैदा करी रब तोखे कोई पुछण वारो कोन्हे जेकॾहिं जवानी में हयाती कसे रखी रब तोखे कोई पुछण वारो कोन्हे वहुव अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह हर शइ जे मथां क़ादिर अबा रब जी तारीफ़ कंदा हूं या न कंदा हूं हिन महफ़िल में रब जो ज़िक्र कयो वेंदो या न कयो वेंदो साईं जो आहे उर्दू में बयान कयो पर कुछ सिंधी कुछ उर्दू शायद उर्दू में बयान करण ईंदो आहे पर ज़बान सिंधी ते हरियल आहे न त पोइ लफ़्ज़नि जो तलफ़ुज़ जेको आहे उहो बराबरि कोन थी सघंदो बहरहाल जेके मोहब्बत सां वेठा हो चओ सुभान अल्लाह जो आवाज़ ईअं ॻाल्हियो जो थकल टुटल वेठा हो मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह या सुभान अल्लाह वरी सुभाणे कंदो जॾहिं प्रोग्राम पूरो थी वियो मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह हिन महफ़िल में अल्लाह जा मलाइक शरीक थियनि था पिया रब्बुल आलमीन तो पुछा करे ओ मलाइको ॿुधायो त सही काॾे विया हुयो मलाइका कंदा अल्लाह दुनिया जे अंदरि वियासीं उहे बाबरकत महफ़िलूं ॾिठियूंसीं जिन महफ़िलनि में तुंहिंजो ज़िक्र कयो पियो वञे जिन महफ़िलनि में क़ुरान पढ़ियो पियो वञे रब तुंहिंजी तारीफ़ उन्हनि जे ज़बाननि ते हुई चवनि पिया बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन
तुझी ज़ात बरकत वाली रब जवजा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति वल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतूना बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा वहुवल अलिय्युल अज़ीम। रब तुझी ज़ात खाइण खां बि पाक रब तुझी ज़ात पीअण खां बि पाक सोन ज़ेवरात चांदी खां बि पाक रब दुनिया जे हिर्स हवस खां बि तुझी ज़ात पाक रब घरवारी औलाद खां बि पाक रब्बुल आलमीन जी तारीफ़ उन्हनि जी ज़बाननि ते हुई जवन पिया कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद जो सब अल्लाह औलाद खां बि पाक रब उन्हनि जी ज़बाननि ते तुंहिंजी तारीफ़ हुई। अल्लाह फरमाईंदो मलाइकहो बुधायो तो सही भला ॿियो छा पिया चवनि मलाइका कंदा अल्लाह जन्नत जी तमन्ना कनि। अब छा जी तमन्ना अब तमन्ना आहे त अल्लाह जन्नत में घरड़ो ॾे या तमन्ना न आहे रब दुआ घुरा पिया अल्लाह जन्नत में बंगलो ॾिजाए बैतुल फिल जन्ना अल्लाह जन्नत में घरड़ो ॾिजाए। वरी के आशिक हीअं चयो के हुजूर जे गुलाम वरी हीअं चयो ओ जन्नत मां तुंहिंजी तमन्ना इन जे करे कयां थो जो हुजूर तो में ईंदो। वरी के आशिक हीअं चयो रब मूंखे जन्नत उहा ॾिजाए रब मूंखे उन जन्नत में जॻह ॾिजाए जिथे मुंहिंजो सोनो हबीब मूंसां गॾु हुजे। तव्हांजी तमन्ना आहे या न तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो इश्क़े अहमद सीने में है इश्क़े अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है फूल पे फूल कांटों में भी हुस्न है लुत्फ़ जन्नत से बढ़कर मदीने में है बेसहारा ये दुनिया न समझे बेसहारा समझण वारो निकल को समझण वारो असांखे निकल को न समझो असांखे बेसहारा न समझो बेसहारा ये दुनिया न समझे हम गरीबों का आका मदीने में है। जेके मुझे सोने हबीब जा शिको चोने सुभान अल्लाह असांखे अल्लाह ओ पैगंबर ॾिनो जंहिंजे लाइ मसीह ऐलान फरमायो या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ ओ मुंहिंजा सोना मोहम्मद करीम मां अल्लाह मूंखे हर जॻह नबी करे मोकिलियो आहे तोखे बराबरि जो नबी करे मोकिलियो आहे दोस्तनि जो नबी थी करे आयो आहे दुश्मननि जो नबी थी करे आयो आहे यतीमनि जो नबी थी करे आयो आहे बेवाहनि जो नबी थी करे आयो आहे तूं ज़मीन वारनि जो नबी आहे आसमाननि ते मलाइकनि जो नबी आहे ओ मुंहिंजा सोना मोहम्मद करीम मां अल्लाह तोखे पूरी काइनात जे लाइ नबी करे मोकिलियो आहे। अल्लाह वाले हीअं फरमायो सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूह मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से लेके ताबानिया बस में कौनो मक्का को सजाया गया तेरा आका है तेरा मौला है जिनके हाथों से कौसर लुटाया गया जिनके कदमों में जन्नत बिछाई गई। जो असांजो सोने हबीब सां सचो प्यार
असा सोने हबीब जा आशिक हो परवाना हो अल्लाह तेसी तो मुसलमान नथो थी सके जैसी अपे अम्मा औलाद दुनिया दौलत को वधी के हुजूर प्यारो प्यारो हुजूर सा मोहब्बत ईमान जी अलामत हुजूर सा मोहब्बत ईमान जी निशानी असा हुजूर जा भी आशिक हो तो हुजूर जी बच्चन अहले बैत जा भी परवाना अब आयो या नहीं तले तलबुल आलमीन कुरान मजीद में ऐलान फरमायो माता के सीरत जी भी झलक दींदुस तौहीद जी भी दींदुस तवारी अजमत सहाबा अहले बैत जी भी झलक दींदो हम मोहब्बत सारे डाओ ना बा अल्लाह से कुरान मजीद में ऐलान फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जिकने चाहे था मां अल्लाह तआला राजी थिया जिकने चाहे था मां अल्लाह तआला लाए जन्नत का दरवाजा खोले छड़ियो फत्तबिऊनी तो मुझे सोने मोहम्मद करीम जी फरमा बरदारी के कबिया मुझे सोनो कुरान वारो तुम भी कुरान वारा बनी वजो मुझे सोने का यार कुरान वारा तुम भी कुरान वारा बनी वजो ताबेदारी के कबिया ये सोने अबू बकर सिद्दीक करे बेखारी ताबेदारी के कबिया ये सोने उमर फारूक करे बेखारी ताबेदारी के कबिया ये सोने उस्मान गनी करे बेखारी ताबेदारी के कबिया ये मुझे मुर्शिद अली सही करे बेखारी ताबेदारी के कबिया ये शहीद करबला के मैदान में ये बाजू जान का नजराना नहीं छड़ा करे के अल्लाह वाले ही फरमाए उस नवाज पर मोहम्मद मुस्तफा को नाज था उसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था ये तो सजदा करने वाले हैं बहुत सारे बंदे उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज था सोना हुसैन मातो जी अजमत जे मथे कुर्बान वना जो सब कुछ लुटाए छे पर नबी जे दीन खे न अब आई आया नहीं तने के अल्लाह ने ही फरमायो शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दी अस्त हुसैन दी बना अस्त हुसैन सरदार नदाद दस्त दरदस्त यजीद सोने हुसैन का जो सर खटाए छड़ियो पर यजीद जी हद पे बैयत नाए गई यजीद लश्कर से कबे हद पे बैयत करे त पानी बंद करे छड़ी ना सुनो औलाद बंद करे छड़ी ना सुनो सोने हुसैन जो भली बंद करो परवाही काने का अपन जे नानी नबी जे दीन के न छड़ी मुसा मां कुरान के न छड़ी तो नमाज के न छड़ी मुसा इनो यजीद लश्कर मुकाबले में आयो हुसैन मुकाबले में आयो बच्चा कुर्बान थिया अली असगर कुर्बान थियो बच्चा कुर्बान थिया शौस कुर्बान थिया थोड़ा हुसैन अकेले मैदान में बिठा तीर लगा तलवार लगे अरे बेसुर हुसैन मैदान को हटे को न पियो अरे दुश्मन बिठा ये रे हराए कौन सकना से जो तो हो सोना हुसैन दिलेर सोने हुसैन जो बाबू अली दिलेर हो सोने हुसैन जो नानो नबी भी दिलेर ये सोने हुसैन के हराए कौन सकनो जिम्मे जो निहारो सदाइन तो उहे भी पान के मुसलमान प्यार सदाइन तो उहे भी पान के नबी जा उम्मती प्यार पर बागी बिता जो सोने नबी जे बच्चन के शहीद करे छड़ो हेनो आजान शुरू थी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तेरे सोने हुसैन के ज़बान पे अज़ान होती है तीर तलवार उठा के नमाज में शुरू थी पानी को नबी से हुसैन तयम्मुम करवा नमाज की हालत में आसर हुसैन मेरे ज़ालमन धड़ सर धड़ को पार करे छड़ियो अल्लाहु अकबर कबीरा सर हुसैन जो
सर मुबारक रखो मारा सोने हुसैन जादू जी उम्मत के मथे कुर्बान हुआ उन्होंने सोचो सोने हुसैन के शहीद गला से जान छुटी दी पर सोने हुसैन जा परवाना दियो दी बदला पे वजन सोने हुसैन जा दीवाना दियो दी बदला पे वजन करे के अल्लाह ही फरमायो ओ नए तक बुलंद है रब्बा हुसैन का फर्शे ज़मीन से अर्श तक है चर्चा हुसैन का हुसैन जो नजर वधियो या खुटियो हां बुधायो परवाना वधिया खुटियो तने के अल्लाह वाले ही फरमायो मिलेगी जन्नत पिएगा कौशल मिलेगी जन्नत पिएगा कौशल उसी को महशर में चैन होगा नबी मोहब्बत करेंगे उससे जिसके दिल में हुसैन होगा जंहिंजी हुसैन सां मोहब्बत जन्नत मिलंदी जंहिंजे दिल में हुसैन जो बुग़्ज़ जन्नत त छा पर जन्नत जी खुशबू भी नसीब कोन थी सोना हुसैन नमाज़ी हो सोना हुसैन कुरान जो कारी हो और सोने हुसैन जा आशिक़ सुनाइण वारा नमाज़न जी पाबंदी कर कुरान सां मोहब्बत कर किताबन मंदो जने काफ़िले वारा सोने हुसैन जे सर मुबारक ते खयो था वञण कड़ो थो धारा मता कपड़ो मुबारक पे अल्लाह लश्कर जे अखियुनि मां पाणीअ जा नार वहन पिया इमाम हुसैन आबदीन भी ज़ख़्मी बीमार हाणे औरतूं रोंद वञनि पियो अल्लाह अकबर कबीरा जे सर मुबारक कपड़ो जो परे करन सोने हुसैन जे ज़बान पे रब जे कुरान जी तिलावत जारी आहे यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम बयान मातो बयान में खत्म या तने बिता को सुभान अल्लाह नथी निकरी ए बच्चो ता को गो खटियो पर जने काल पूरी थेती देर सा जागे तो हमरा अल्लाह सही ता जे जज्बे के कबूल करे साईं मौलाना सईद अहमद साहब जी मेहरबानी आ जो माके पहिरियों टाइम दिने साईं जन चवनि पिया त दुआ ता को घुराईंदा सेवा जो बामा उलमा जो खादिम मां तालिबुल इल्म आहियां मां को पहिरियों वाइस करावे पर हिकड़ी जाए ते वरी दोस्त माके मिली आ जो राज माके हिक वगे टाइम ॾिनो मां जो हिक दफ़ो खुतबो शुरू कयो त हमरा ॾिसां जो सही दफ़ो हुते सुतो पियो निंड जा खराट मां खुतबो पूरो करे मां ख़ैर आहे कि तव्हां निंड कयो था त मां वाइस कंहिंखे ॿुधायां चवण लॻा मौलवी साहब घबरायो न तव्हां वाइस खे जारी रखो असां सुम्ही करे तव्हांजो वाइस ॿुधंदासीं अब ॻाल्हि समझ आई मां जो तव्हां बि न घबरायो मूंखे बि पुछियो हाणे जो त मां बि सुम्ही करे तव्हांखे वाइस जेड़ा रूह तेरा खत्म जेड़ी जमात तेरो मौलवी मोहब्बत सां चो सुभान मोहब्बत सां वेठाओ न असां जो तव्हांजो तारुफ नाहे तारुफ इन कुरान अब छाजो तारुफ तारुफ कलमे जो तारुफ ईमान जो जो तव्हां मूंखे इज़त ॾिनी न कुर्सी ते जाइ ॾिनी महक मुंहिंजे हवाले कई न कुरान जे सदके अल्लाह मूंखे इज़त ॾिनी न त मां तव्हां जहिड़ो इंसान असां एॾा बेकार हूंदे मजबूरी कोई असांखे न बीहारे पर अल्लाह इन कुरान जे सदके इज़त सां नवाज़े छॾियो इनजे करे तव्हां बि कुरान सां मोहब्बत कयो कुरान सां प्यार कयो कुरान खे दिल में ॼायूं बेड़ा पार थी वेंदा हे रब जो कुरान करे त लसी ऐलान फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह रब जो कुरान जे अंदर कोई शक कोन्हे सत छात्र सत जो गुमानी कोन्हे हुदल मुत्तक़ीन हे कुरान परहेज़गारन जे लाइ हिदायत आहे त नबी फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून मुझा सोना मोहम्मद करीम परेशान न थी अल्लाह ने कुरान के नाज़िल किया क़यामत जे सुबुह ताईं कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी अल्लाह पाण खणी छॾियो अब कुरान जो माफ़ केरा दुनिया वाले कोशिशूं कयूं
कुरान वारन खे हटायूं पर ॾींहों ॾींहुं कुरान वारा वधंदा पिया वञनि। अब वधन पिया या खुटन पिया? छो तो कुरान जो मुहाफिज केर आहे? अल्लाह। तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो कदर कुरान दा एक ही ॼाण दुनियादार नबी ने। जरा की समझ में ईंदी आहे? कदर कुरान दा एक ही ॼाण दुनियादार नबी ने। कदर कुरान दा ॼाण वाले वन सते मुल्क मदीने। जन कुरान जे मजीद मथो अमल कयो रोज़ रसूल भी सोने हबीब सां गॾु सुता पिया थई। जन कुरान जे मजीद मथो अमल कयो जन्नतुल बक़िया में सुता पिया थई। तू भी कुरान जो कदर कर, कुरान सां प्यार कर। हजरत इमाम आसिम रहमतुल्लाह अलैह जेको जो बुजुर्ग इंसान हो, जेको जो वली इंसान हो, जॾहिं ॻाल्हाईंदो हो उन जे बात मां मुश्क अंबर खां वधीक खुशबू ईंदी हुई। माण्हू पुछा था कनि ओ आसिम इहा खुशबू कहिड़े बाज़ार खां ख़रीद करे आयो आहे, कहिड़े दुकान खां वठी आयो आहे? हज़रत इमाम आसिम रहमतुल्लाह अलैह ने फरमायो मां इहा खुशबू से बाज़ार खां ख़रीद न कई, मां मस्जिद नबी जे अंदर वञी करे कुरान जी तिलावत कंदुसि। हिकिड़े दफ़े कुरान जी तिलावत कंदे तोखे निंड अची वई आहे ऐं निंड जे रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब थी वई आहे। मदीने जे अमीर फरमायो ओ आसिम जे जबरन सां ठाहे कुरान पढ़ंदो आहे ये जपत हो रहा है पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे जपन के चुमी दी आहे तॾहिं को वठी करे मुझे मात में खुशबू ईंदी आहे। कुरान तो मुझे सोने हबीब के भी ॾाढो प्यारो हो। अल्लाह हिकु मामूली किताब नाहे, इन कुरान जे हरफ पढ़ण में सवाब आहे। हरफ पढ़ण में सवाब आहे। अलिफ पढ़ के सवाब मिलंदो, बा पढ़ के सवाब मिलंदो, ता पढ़ के सवाब मिलंदो। मदीने जे अमीर फरमायो जेको हिकु दफ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ंदो आहे अल्लाह उन इंसान जा बि 10,000 गुनाह माफ़ करे छॾींदो। अब घणा हज़ार? तू चुप कर बस, तोसा लेखो ना है, तू जन्नत में आ बस। तोसा लेखो ही ना है। ये जेके ॿिया वेठा आहिनि नौजवान दूसरे ये मोहब्बत सां चवनि सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। हेॾे मारे तवज्जो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा फरमाइन मेराज वारी रात मूंखे 4 नहरूं नज़र आयूं। अब घणियूं नहरूं? 4। जेसी ताईं तव्हांजो तवज्जो न हूंदो त ॻाल्हाइण खे मज़ो कोन ईंदो। जे तव्हांजो तवज्जो हूंदो त ॻाल्हाइण वारो चवंदो अञा वधीक ॻाल्हाए। जे तवज्जो न हूंदो ॻाल्हाइण वारो चवंदो त टाइम पूरो थिए मां पंहिंजी जान छॾायां। हाणे तवज्जो आहे या न आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज वारी रात मूंखे 4 नहरूं नज़र आयूं। पानी जी नहर नजर आई, खीर जी नहर नजर आई, माखी जी नहर नजर आई, शराबन तौरा जी नहर नजर आई। मां जिब्राइल खे पूछा कई जिब्राइल भला बुधा त सही ये नहर काथों थो अचनि? जिब्राइल अर्ज़ करण लॻो ओ अल्लाह जा पैगंबर मूंखे ख़बर न आहे ये नहर काथों थो अचनि, बस एतिरो मूंखे मालूम आहे जो ये 4 नहरूं वञी करे आब कौसर में किरन थो पयूं। क़यामत वारे ॾींहुं पंहिंजी उम्मतन खे आब कौसर जा जाम भरे भरे पीआरींदो। साईं सां फरमाइण मां बीठो एतिरे में हिकिड़ो मलाइक आयो अल्लाह जा पैगंबर अचो तव्हांखे मां ॿुधायां ये नहरूं काथों थो अचनि। साईं सां फरमाइण उहो मलाइक मूंखे वठी हलियो। मां नगरे जो अच्छे रंग जो वॾो हुनर साईं मिसाल ॾेई करे सम्झायो एॾो वॾो हुनर जेकॾहिं हुन हुनर जे मथां पूरी दुनिया खे गॾु करे रखियो वञे, जेकॾहिं हुन हुनर जे मथां पूरी काइनात खे गॾु करे रखियो वञे ईअं महसूस हूंदो त हुन हुनर जे मथां हिकिड़ी झिरकी वेठी आहे। एॾो वॾो कराची है पाकिस्तान वाला ने पूरी दुनिया के गॾु करे रखियो। तव्हां ॿुधायो त गुंबद वरी केॾो वॾो हूंदो? साईं ता फरमाइन हदीस तो पढ़ा ज़बरदस्त जो दरवाज़ो आहे सोन जो तालो लॻल
मां मलाइका पुछा गई हिन जी चाबी काथे आ मलाइका कन लॻो ओ अल्लाह जा पैगंबर साईं मूंखे ख़बर न हिन जी चाबी काथे आ हिन जी चाबी आहे ई कोन बस तव्हां पढ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दरवाज़ो खुली वियो साईं बिस्मिल्लाह पढ़ी दरवाज़ो खुली वियो साईं अंदर दाख़िल थिया साईं जे नज़र पासे बिस्म लिखला बे पासे अल्लाह लिखला बे पासे अर्रहमान लिखला बे पासे अर्रहीम लिखला बिस्म जे बेनमा पानी जी नहर पे निकरे अल्लाह जे आमा खीर जी नहर पे निकरे अर्रहमान जे मुंह मा शराब तहुरा जी नहर पे निकरे अर्रहीम जे बेनमा माके जी नहर पे निकरे मदीने जे मीर फरमायो जेके कसरत बिस्मिल्लाह जो जिक्र करण वारा हूंदा क़यामत वारे ॾींहुं अल्लाह उन्हनि इंसाननि खे जहिड़ी नहर में पाणी पियारींदो सुभान अल्लाह चेरी नहर में पानी पींदा जेके बिस्मिल्लाह जो जिक्र करण वारा हूंदा ए त सिर्फ बिस्मिल्लाह जी फज़ीलत अल्लाह ॿुधायो त क़ुरान जी वरी केॾी वॾी फज़ीलत हूंदी केॾो वॾो मक़ाम हूंदो साईं दा फरमाइन हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला ने रिवायत था करी जन्नत जे अंदर मदीने जे साईं फरमायो हिकिड़ो जबल अल्लाह अब चाहे जबल दावण भी आइन न जबल या ना आइन ते कराची में आइन असां रात जो आया जबा खबर ही कोने जबल आइन या ना आइन जबल हुजन न हुजन पर जबल खो वॾियूं ते बिल्डिंग लॻल ये आया ना ओके चाचा तो लिखो ना आइन बस हज़रत अब्दुल्लाह बिन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला ने रिवायत था करी जन्नत जे अंदर को जबल ऐं उन जबल जी चोटी जे मथां हिकिड़ो शहर ऐं उन शहर जे अंदर घर जंहिंजो नालो आहे कसर सुरूर ऐं उन घर जे अंदर हिकिड़ो कमरो आहे जंहिंजो नालो आहे बैतुल जलाल ऐं उन कमरे जे अंदर 4000 दरवाजा हिकु एॾो वॾो दरवाज़ो आहे जो नज़र खुली वेंदी पर दरवाज़ो कोन खुलंदो मदीने जे मीर फरमायो उहे जॾहिं जन्नत में दाख़िल थींदा अल्लाह जन्नतनि खे जुमे ते पंहिंजो दीदार कराईंदो आहे पर जेके इन कमरे में दाख़िल थी विया अल्लाह उन्हनि खे 24 कलाक पंहिंजो दीदार कराईंदो आहे सुभान अल्लाह उहे त जुमे ते दीदार कंदा जन्नती पर जेके इन कमरे में अची विया 24 कलाक रब जो दीदार कंदा ऐं वो कमरो इन दुनिया को में वॾो हूंदो ये न समझो थे दुनिया वाला कमरा जो टे मानू जाए करन त बस भरजी हो 4000 दरवाजा हुंदा हिकु दरवाज़ो एॾो वॾो हूंदो जो नज़र खुटी वञे दरवाज़ो खुलंदो या तो बिस्मिल्लाह जी फजीलत बशराफी नाले जो शख्स हो जेको वॾो गुनाहगार हो वॾो खताकार हो जेको ॾींहुं रात शराब पींदो हो हिकिड़े दफ़े सुबुह जे टाइम घरां ॿाहिरि निकितो आहे रस्ते जे अंदर कागज़ जो टुकड़ो मिलियो उन कागज़ जे टुकड़े खे चुमी पाए करे पाक जॻह ते रखी करे मैखाने जे तरफ़ रवानो थियो आहे हिकिड़ो टुकड़ो मिलियो कागज़ जो उनखे खणी छंडे चुमी पाए मैखाने जी तरफ़ हलियो वियो हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जो ज़मानो आहे साईं थोरो पाणी त पिया हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि जो ज़मानो आहे अल्लाह हज़रत इमाम हसन ने इल्हाम कयो वलियन ने इल्हाम किया नबियन ने वही अल्लाह हज़रत इमाम हसन ने इल्हाम कयो ओ हसन फलाणे मैखाने जे अंदर मुंहिंजो दोस्त आहे उनखे वञी करे मां अल्लाह जा सलाम अब कंहिंजा सलाम बशराफी नाले शख्स जेको गुनाहगार आहे शराबी आहे हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि आयो आहे मैखाने जे अंदर जॾहिं मैखाने वारनि जी नज़र पई अदब एतिराम उथी करे बीह रहिया चवण लॻा ओ इमाम साईं अवां हिन मैखाने ते कीअं आया हो असांखे हुकुम कयो असां अवां जी ख़िदमत में हाज़िर थियूं हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए जल्दी कयो मूंखे बशराफी सां मिलायो मैखाने
वाला चवल का सही शराबी घणो शराब पीण जे करे होश थी पियो हज़रत इमाम हसन बशराफी के होश में आंदो पुछा तो करे ओ हसन भला बुधा तो सही करो अमल को थी के अमल जे करे अल्लाह तेरे सलाम मोकलिया है बशर तो करे बाबे को भी अमल को ने कयो अस रस्ते जे अंदर कागज जो टुकड़ो मिलियो जे दल चलो बिस्मिल्लाह टुकड़े के चुंगी पाए करे पाक जगह जो रखी करे मैं खाने जे तरफ रवाना हुआ हजरत इमाम हसन तो फरमायो बसर ये तो अमल अल्लाह वटे कबूल भेजियो तो अल्लाह इन अमल जे करे तो समूरी जिंदगी जा गुनाह माफ करे छड़िया अब हाने तो वीआईपी करे छड़ी लाउ लगे अगोले बाकी काचे होयो दूसरी मोहब्बत सब सिंधी हो या करो जब आए हां शराई की जाए बलोच केड़ा ना केड़ा मथे कर बलोची गलाइनो थे बस रात बलोची असा वटे कोसान उहे गलाइंदा की एकरा वरी असा वटे कोसान उहे गलाइंदा सिंधी मैं लाए पे बलोची गलाइनो चासनी गलाए लगे या सराय की बलोची आले तो भाई किलिंग बंद करे रयो खयो कम भी पूरो थियो मोहब्बत आ सुभान अल्लाह बनायो ना बाबा मा खो पोयो एकरो वडो बुजुर्ग आयला सदा एटबा ओए ईमान अफरोज बयान थींदो अब तू वेई एटबा या मते कावड़ेला हां तुनु कियो अल्लाह अकबर कबीरा थोरो सुरिये जो अञा ता परे वेठा वले छो माको कावड़े लो भला मुजा खोसा तो सुरिये जो बरोज के मुंह दे लो आगे टोके अला तो सब ये तो जो वडो हरकत है तुने पुत्रा बात माशाल्लाह मुजाहिद मानवा ईमान जो जज्बो था अल्लाह अकबर कबीरा बिस्मिल्लाह जी वडी फजीलत है कुरान जी वडी फजीलत है वडो मकाम है मां शुरू में चयम न आसमान में मलाइका जमीन ते अचन था पुछा था करन मलाइको बुधायो त सही दुनिया ते जो वयो त वो इंसान छा पिया चवण अदा ता हाणे छा बुधो आ मां जो एतरो कलाम ता छा बुधो कुरान बुधो न ता सुभान अल्लाह चई या न चई एन बाबरकतन महफिलन में अल्लाह जा मलाइका शरीक थींदान रब्बुल आलमीन पुछा तो करे मलाइको बुधायो त सही भला उन इंसानन मा के डिठो भी है या न अब असा अल्लाह डिठो आ मलाइका कंदा अल्लाह तो के डिठो कोन तन पर तुजो निशानियों जमीन है आसमान में जरूर डिठो तन तो के डिठो कोन तन पर तुजो निशानियों इन कुरान मजीद में जरूर पढ़ियो तन रब तुजी तारीफ बयान करन पिया अल्लाह फरमाइंदो मलाइको बुधायो त सही भला पियो छा पिया चवन मलाइका कंदा अल्लाह जन्नत जी तमन्ना करन पिया रब्बुल आलमीन तो को दुआ गुरन पिया अल्लाह जन्नत में बंगलो दी जाए मलाइका कंदा अल्लाह जन्नत जी तमन्ना करन पिया रब्बुल आलमीन तो पुछा करे भला बुधायो त सही भला इन इंसान जन्नत ॾिठी भी आहे या न मलाइका कंदा अल्लाह जन्नत ॾिठी कोन थन पर जन्नत जी निशानियूं इन कुरान में जरूर पढ़ियूं थन सुभान अल्लाह जन्नत ॾिठी आहे रे दल में फरमायो लम यतमिसहुन्ना इंसन क़बलहुम वला जान हुआ जन्नत जय जन्नत के अजो ताई ना इंसान ॾिठो आ न जिन्न ॾिठो आ अब इंसान ॾिठो आ जन्नत के हुआ जन्नत दी निशान लम यतमिसहुन्ना इंसन क़बलहुम वला जान जय जन्नत के अजो ताई ना इंसान ॾिठो आ न जिन्न ॾिठो आ अल्लाह भला खुदा त कयो न जन्नत में खड़ो रहंदासीं इन दुनिया में 40 साल में मौत 50 साल में मौत 60 साल में मौत अल्लाह फरमायो खालिदीन फीहा अबदा हुआ जन्नत जे जन्नत में इंसान हमेशा रहंदो आ
उन जन्नत में तो के कोई कटण वारो न हूंदो उहा जन्नत तो जलाए हमेशा जलाए उन जन्नत की तमन्ना करन पिया अल्लाह फरमाइंदो मलाइको बुधायो तो सही भला तो छा पिया चवन मलाइका कंदा अल्लाह जहन्नम को पना घुरन पिया अब अच्छा को बना गुरन पिया रब दुआ पिया घुरन अल्लाह सा के जहन्नम की बाय को बचाई जाए रब सा के जहन्नम के शोलन को बचाई जाए अल्लाह फरमाइंदो मलाइको बुधायो तो सही भला इन इंसान जहन्नम की भी आया ना मलाइका कंदा अल्लाह जहन्नम ॾिठी कोन थल पर जहन्नम जो निशान क़ुरान में पढ़ी थल रब जहन्नम को पना घुरन पिया अल्लाह फरमाइंदो मलाइको गवाह थी वञो इन्हनि मां अल्लाह खे ॾिठो न आहे पर मुंहिंजो ज़िक्र कर पिया इन्हनि जन्नत ॾिठी न आहे पर जन्नत जी तमन्ना करनि पिया इन्हनि जहन्नम ॾिठी न आहे पर जहन्नम को पना घुरन पिया मां अल्लाह इन्हनि जे लाइ